नाज़रीन, सेनेट चूंडनि जे हवाले सां सिंध असेंबली जे हिकु मख़सूस हिस्से खे पोलिंग स्टेशन जो दर्जो ॾिनो वियो आहे, जिते तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। सिंध जे 11 सीटुनि ते केतिरा उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। अचो त ॾिसूं था गुलशन शेख जी रिपोर्ट। सिंध में सुभाणे थींदड़ सेनेट चूंडुनि में सिंध जी 11 सीटुनि ते टोटल 17 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। सिंध जे 7 जनरल सीटुनि ते 10 उम्मीदवार, टेक्नोक्रेट जे 2 सीटुनि ते 4 उम्मीदवार हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हूंदा, जॾहिं त औरतुनि जे 2 सीटुनि ते 3 उम्मीदवार औरतूं चूंड मुक़ाबले में मैदान में लथल आहिनि। जनरल सीटुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ताज हैदर, जाम मेहताब डहर, दोस्त अली जैसर, सलीम वांडियाला, शहादत अहवान, शेरी रहमान, सादिक अली मेमन। जनरल सीटुनि ते GDA जो उम्मीदवार पीर सदरुद्दीन शाह राशदी, MKM जो उम्मीदवार फैसल सब्जवारी, PTI जो उम्मीदवार फैसल वाडा शामिल आहिनि। टेक्नोक्रेट सीटुनि ते पीपल्स पार्टी जो फारूक H नाइक, डॉक्टर करीम ख्वाजा, PTI जो सैफुल्ला अबड़ो, TLP जो यशुल्ला खान अफगान शामिल आहिनि। औरतुनि जे सीटुनि ते पीपल्स पार्टी जी पलवाशा खान, रुखसाना परवीन, MKM जी खालदा तैयब शामिल आहिनि। सिंध में थींदड़ सुभाणे सेनेट चूंडुनि में सिंध असेंबली जा 168 उम्मीदवार पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा, जिन में जनरल सीटुनि जा 130 मेंबर, औरतुनि जे मखसूस सीटुनि जा 29 औरत मेंबर ऐं 9 अक़लियती मेंबर शामिल आहिनि। सिंध असेंबली में पार्टी पोजीशन जे हवाले सां 99 मेंबर, पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ 30 मेंबर, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट 21 मेंबर, GDA जा 14 मेंबर, तहरीक लबैक पाकिस्तान जा 3 मेंबर ऐं मुत्तहिदा मजलिस अमल जो 1 मेंबर शामिल आहे।